टाउन कमेटी उडेरो लाल स्टेशन के वार्ड नंबर 3 में कायम सिविक सेंटर कॉलोनी के रहवासियों जो सैयद मोहम्मद शाह, फैज़ मोहम्मद जत, मोहम्मद असलम छुट्टो, अदनान बेलम, शाहजहान साहिबवाल और अब्दुल करीम आराई की अगवानी में एहतजाजी मुजाहिरो। उन मौके ते मुज़ाहिरीन जो चवण हो त कॉलोनी के चूंडियल नुमाइंदनि सदाई नज़र अंदाज किया है। कॉलोनी के 20 साल गुज़री विया आहिनि। अॼु ताईं असांखे टाउन जो हिस्सो न समझो वञे थो। पोइ कहिड़े मुंहं सां वॾेरा वोटनि लाइ दरवाज़ा खड़काए रहिया आहिनि। जेसीं ताईं कॉलोनी खे हक़ नथा ॾिना वञनि तेसीं ताईं असां कंहिंखे बि वोट न ॾींदासीं। हुननि चयो त कॉलोनी खे मसइलनि मां कढण लाइ असां रहवासियुनि ते मुश्तमिल एक्शन कमेटी ठाही आहे। जेको बि उम्मीदवार कॉलोनी जा मसइला हल कराईंदो वोट उन खे ॾींदासीं। ॿी सूरत में इलेक्शन जो बाइकॉट कयो वेंदो।